अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान नईम सूमरो। अॼु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुस्लिम लीग नून जे सदर मियां नवाज़ शरीफ़ जी, जंहिं पंहिंजे पार्टी अॻुवाननि खे ख़िताब कंदे NFC अवार्ड मां आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान खे हिसो ॾियण जो मुतालबो कयो आहे ऐं हुनजो इहो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर खे NFC अवार्ड मां हिसो मिलणु घुरिजे। NFC अवार्ड ख़ैरात न पर हक़ आहे। इन मामले ते हू जेको आहे ॻाल्हाईंदो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुसलसिल उहे ॻाल्हियूं कंदो थो अचे त पीपल्स पार्टी कंहिं बि हिसाब सां सूबनि जो हिसो घटाइण या कटौती करण लाइ तयारु न आहे। अॼु जॾहिं मुस्लिम लीग नून जो सदर मियां नवाज़ शरीफ़ अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे थो, छो त उनजी ॻाल्हि हिकु वॾी अहमियत रखे थी। उनखां सवाइ ॿी हिकिड़ी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु ख़दशो ज़ाहिर कयो आहे अफ़गान धरती जे हवाले सां त अफ़गान धरती दहशतगर्दीअ लाइ हिकिड़ो नओं ख़तरो पैदा करे रही आहे पाकिस्तान लाइ, ऐं आलमी बिरादरी अफ़गानिस्तान ते पंहिंजी ज़िम्मेवारियूं पूरियूं करण लाइ जेको आहे त दॿाउ विझे। इन सॼी सिनारियो खे असां इन जे करे बि मिलायो आहे छो त रिसेंटली असां KPK जी सूरत हाल ॾिसूं था त दहशतगर्दी आहे, बलूचिस्तान में दहशतगर्दी आहे, ऐं जेका KP में गवर्नमेंट आहे उहा मुसलसिल जेको आहे कंहिं बि हिसाब सां पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहे। ऐं उते अफ़गान जेके मुहाजिरीन आहिनि, जेके गैर क़ानूनी परॾेही आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ बि ऑपरेशन न पियो थिए। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको घर वज़ीर आहे मोहसिन नक़वी साहब उहो बि चई चुको आहे त टिनि सूबनि में गैर क़ानूनी परॾेहिनि ख़िलाफ़ ऑपरेशन हले पियो, पर KP में न पियो थिए। KP गवर्नमेंट जेका आहे का बि वफ़ाक़ी हुकूमत जी का बि ॻाल्हि न पई मञे। हुननि जो जेको ज़िद आहे उनखां पोइ कल्ह हिकिड़ी ताज़ी डेवलपमेंट थी, जेको अॻूणो लेफ्टिनेंट जनरल ODG ISI बि रहियो फैज़ हमीद, उनखे 14 साल जेको आहे सख़्तु पोरे सां सख़्तु सज़ा क़ैद जी ॿुधाई वई आहे। इन सॼी सिनारियो ते ॻाल्हाईंदासीं। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी सूबनि जो हिसो घटाइण लाइ राज़ी न आहे, ॿिए तरफ़ अॼु मुस्लिम लीग नून जो जेको सदर आहे उहो मेन आवाज़ आहे जेके तव्हां पॉलिसी बयान बि चई सघिजे थो, त उन इहो मुतालबो कयो आहे त आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान खे NFC अवार्ड मां हिसो ॾिनो वञे। छा इहो बयानु सिर्फ़ु हिकिड़ो सियासी आहे? गिलगित बल्तिस्तान जे इलेक्शन लाइ जेको पंहिंजो हिकिड़ो सियासी हिकिड़ो मुतालबो आहे, या वाकई मुस्लिम लीग नून इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त सूबनि जो हिसो घटाइणो आहे? अॻु ई KP खे ऐं बलूचिस्तान खे ॾियण जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। हाणे वरी नवाज़ शरीफ़ साहब गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर खे बि जेको आहे सो ॾियण जी ॻाल्हि कई आहे। त इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर साहब ऐं तर्ज़ निगाह जावेद लांगा साहब। जावेद लांगा साहब, वेलकम कयूं था तव्हांखे प्रोग्राम में। महिरबानी। जावेद साहब, कीअं था ॾिसो मुस्लिम लीग नून जे सदर मियां नवाज़ शरीफ़ जे हिन बयान खे, जंहिंमें अॼु हुन पार्टी अॻुवाननि खे ख़िताब कंदे इहो ॻाल्हि कई आहे त NFC अवार्ड मां आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान खे बि जेको आहे हिसो मिलणु घुरिजे? ॾिसो, नेशनल फाइनेंस अवार्ड जेको आहे उहो मालियाती अवार्ड हिकिड़ो फार्मूला ऐं प्रोसीजर तहत तय थियल आहे, ऐं उहो जेको आहे उहो हिकिड़े वॾी डेलिब्रेशन ऐं अर्ली आइनी तरमीम खां पोइ जेको कमीशन फॉर्म थियल आहे उन तहत आहे। उनमें काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जेका आहे उनजो किरदारु आहे, नेशनल इकोनॉमिक काउंसिल जो किरदारु आहे, ऐं सूबा जेके आहिनि NFC जा मेंबर आहिनि उहे वेहंदा आहिनि, डेलिब्रेशन थियल आहे। ऐं पाकिस्तान जे आइन मुताबिक़ जेको फ्रेमवर्क ठहियल आहे उन में सिर्फ़ु 4 ई सूबा आहिनि। 2 सूबा जेके आहिनि उहे सिंबॉलिक आहिनि, जंहिंजो ज़िक्र तव्हां पंहिंजे प्रियम्बल में कयो या मियां नवाज़ शरीफ़ कयो आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर इहे ॿई सिंबॉलिक सूबा आहिनि। पाकिस्तान जे आइनी स्ट्रक्चर में इहे सूबा शामिल न आहिनि। ऐं NFC जेका आहे उहा ईअं का हवा में पिछल न आहे, बल्कि 4 ई सूबा जेको मर्कज़ खे हिकिड़ो दफ़ो टैक्सनि जी सूरत में, रेवेन्यूज़ जी सूरत में कंट्रीब्यूट था कनि, उहो वरी हिकिड़े फार्मूले तहत जंहिंमें आबादी बि हिकिड़ो हुनजो पैरामीटर आहे, डिप्राइवेशन्स आहिनि ऐं ॿिया बि जेके हुन में पैरामीटर सेट थियल आहिनि, उन मुताबिक़ उन्हनि हिसनि खे जेको आहे उहो वापसि थो मिले सूबनि खे, ऐं हिकिड़ो फार्मूलो तय थियल आहे जेको ग्रेजुअली आहे। बग़ैर NFC जी तश्कील जे, बग़ैर आइनी आर्बिट में अचण खां हिकिड़ा सिंबॉलिक सूबा आहिनि, डायरेक्ट इन NFC मां हिसो नथा जेको आहे हासिलु करे सघनि। इहो हिकिड़ो सियासी बयानु थी सघे थो कि पार्टी जो सरबराह जॾहिं हुते इलेक्शन हुजे या कश्मीर में इलाही सारी डिप्राइवेशन आहे
हाणे पाकिस्तान जे जेके इहे ॿई इलाइक़ा आहिनि हिते हिकिड़ा सर्टेन जेके आहिनि प्रिविलेजिस ॾिनल आहिनि थोरो जेकॾहिं तव्हां पसि मंज़र में वञो त कश्मीर में बिजली जा बिल बिजली जा टैरिफ गिलगित बल्तिस्तान में बिजली जा टैरिफ या उहे जेके आहिनि उहे न आहिनि या टैक्सिस जो जेको सूरत हाल आहे उहा ख़ुदि उहा न आहे जेका मेनलैंड पाकिस्तान जे चार सूबा आहिनि जिते टैक्स आहिनि जेको सर्विसिस आहे या सेल्स टैक्स आहे डायरेक्ट टैक्स आहे उहो स्ट्रक्चर हुते घर ताईं अप्लाई नथो थिए उनजो सबबु इहो आहे कि ॿई इलाइक़ा जेके आहिनि उहे प्रिविलेज इलाइक़ा रहिया आहिनि ऐं इस्लामाबाद मां मर्कज़ उन्हनि खे कंट्रोल कंदो रहियो आहे इन करे NFC में जेको जेस्चर ॾियणु उन्हनि खे फंड ॾियणु हिकिड़ी अलॻि शइ आहे उनजो मुतालबो करणु त वफ़ाक़ उन्हनि जो जेको फंड आहे उनखे रिव्यू करे या उनजी महरूमूं तव्हां कश्मीर में हिकिड़ी तहरीक की सेप्टेंबर में अनरेस्ट हुई या गिलगित बल्तिस्तान में ख़ुदि अहिड़ा आवाज़ उथंदा रहिया आहिनि छाकाणि उते बि हिकिड़ी डिप्राइवेशन आहे ऐं महरूमी मौजूदु आहे तमामु घणी उन्हनि जा मुतालबा इहा हिकु अलॻि शइ आहे लेकिन NFC मां हिसो ॾियणु इहो मुंहिंजे ख़्याल में मियां नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जो वज़ीर आज़म रहियो आहे ऐं हू आइनी कानूनी ऐं उनजा ॿिया काइना सम्झंदो हूंदो इहो बयानु हिन वक़्तु जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पॉलिटिकल कंज़प्शन लाइ छाकाणि जो गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन थियण वारी आहे ऐं कश्मीर में बि जेको पॉलिटिकल रेस आहे पार्टी जे विच में उन खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में को इहो एॾो वॾो जेको कारगर बयानु नज़र नथो अचे जो इस्लामाबाद में वज़ीर आज़म बेही या वफ़ाक़ी जेका सरकार या काबीना इहो फ़ैसिलो करे थी सघे इहो हिकिड़ो वॾो प्रोसेस आहे ऐं मौजूदा जेके सूबा आहिनि या NFC जा मेंबर आहिनि उहे ई डिसाइड कंदा आहिनि अच्छा जावेद साहब जीअं तव्हां चओ था त इहो बिल्कुलु बाज़ारि इहो सियासी बयानु लॻे थो पर असां मुसलसल ॾिसंदा पिया अचूं त जीअं NFC मां सूबनि जो हिसो घटाइण जी ॻाल्हि थी थिए मौजूदा जेको आइनी फ्रेमवर्क आहे उन में असां में किथे बि गुंजाइश मौजूदु न आहे त कंहिं बि सूबे जो हिसो घटाए सघिजे वधाए सघिजे थो वरी हाणे सूबनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधण में पियो अचनि वरी हाणे हे ॻाल्हियूं बि त छा हिकिड़ो माना हिकिड़ी नई तरमीम लाइ तव्हां नथा सम्झो त हिकिड़ो माहौल जोड़े पियो वञे हालांकि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको PP चेयरमैन आहे उन्हनि त क्लियर इहो हिकिड़ो बयानु पंहिंजो ॾिनो त पीपल्स पार्टी आइन में वधीक तरमीमूं करण जी जेको आहे हिमायत न कंदी त छा उन सॼे सिनारियो इहो जेको पेश कयो पियो वञे हिकिड़ो माहौल ठाहियो पियो वञे नई तरमीम लाइ छो त NFC में बहरहाल KP ऐं बलूचिस्तान लाइ जेको आहे त हिसो वधाइणो आहे ऐं पंजाब ऐं सिंध जो हिसो घटाइण जूं जेके ॻाल्हियूं हलनि थियूं जेको क़ौमी मालियाती कमीशन जो तारीफ़ इजलास थियो उन में वर्किंग ग्रुप बि ठहिया असां ॾिठोसीं त तव्हां नथा सम्झो त हिकिड़ो अहिड़े क़िस्म जा बयान अहिड़े क़िस्म जा सूबनि जो जेको आहे शो ऐं जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि इहो हिकिड़ो नई आइनी तरमीम खे आणण जो जेको आहे हिकिड़ो माहौल क्रिएट कयो पियो वञे ॾिसो इहे प्रेशर टैक्टिक्स आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां छाकाणि कोalition जेके गवर्नमेंट्स आहिनि उहे हिक ॿिए ते जेके फेवर्स बि ॾींदियूं आहिनि अहिड़ा दबाव बि रखंदियूं आहिनि हींअर बि जेका कंपोज़िशन आहे हुन में ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी बेनिफिशरी आहे उन खां कुझु डिमांड्स आहिनि इहे मुस्लिम लीग नवाज़ जूं बि डिमांड्स आहिनि या पाकिस्तान जी जेका मुक़्तदर आहे या एस्टेब्लिशमेंट आहे उन जूं कुझु ख़्वाहिशूं आहिनि नवनि सूबनि जे ॻाल्हियुनि जूं NFC खे रिव्यू करण जूं अरिड़हीं आइन ते अरिड़हीं तरमीम जा जेके कुझु शयूं आहिनि जंहिंमें सूबनि खे वधीक जेके डिपार्टमेंट या अख़्तियारात जेके वापसि आहिनि उन्हनि खे अडू करण या वापसि वठण जूं जेके ख़्वाहिशूं उहे त मौजूदु रहियूं आहिनि पर इहा हिकिड़े बुनियादी NFC फार्मूले खां खे सॼो जेको आहे डिज़ाइन करणो पवंदो रीडिज़ाइन करणो पवंदो ऐं उहो अॻु में तइ थियल आहे ऐं हींअर जेका आइनी पोज़ीशन आहे उन में उहो जेको आहे पुठिते वरी नथो सघे ऐं हर NFC जेको आहे उन में जेको परसेंटेज आहे उहो एड थींदो ऐं वधंदो सूबनि जो तमामु घणी तव्हांखे तोड़फोड़ करणी पवंदी ऐं उन लाइ तव्हांखे जेका आहे उहा यूनानिमिटी खपे पीपल्स पार्टी हिन पैकेज ते हाणे क्लियर थी वई आहे ऐं उन्हनि जेका क़यादत आहे उहो पंजाब में वेही चई आहे त नवां सूबा ऐं NFC जेको आहे उन ते घणो थियो ऐं हिन असेंबली ॿ वॾियूं मेजर तरमीमूं करे छॾियूं आहिनि हाणे ईंदड़ असेंबलियुनि ते या उन्हनि ते छॾियो ईंदड़ पार्लियामेंट उहे कीअं था फ़ैसिलो कनि त नथो लॻे हिन मां पॉलिटिकल कंज़प्शन लाइ इहा शइ आहे ऐं इहा हर वक़्तु रहंदी ऐं इहे ख़्वाहिशूं अॼु जूं कोन्हनि के तव्हां जेकॾहिं थोरो रिकॉल कयो त इमरान ख़ान जी जेका हुकूमत थी उन में बि तमामु हिकिड़ी ऑर्गेनाइज़ प्रोपेगेंडा थी त अरिड़हीं तरमीम जेको आहे वफ़ाक़ खे कमज़ोर कयो आहे NFC जेको आहे कंगाल करे छॾियो आहे वफ़ाक़ी निज़ाम जेको आहे उहो सॼो हुन सां डावाडोल थी वियो आहे इहा अॼु जी ॻाल्हि कान्हे का ख़ुदि सदारती निज़ाम या अहिड़े क़िस्म जा स्ट्रक्चर जेके आहिनि ज़ाहिर आहे इहा हिकिड़ो जी तारीख़ पस मंज़र बि आहे त जेको आहे पंजाब सां तालुक रखंदड़ वॾी पार्टियूं या जेको सेक्रेटरी जो हमेशह झुकाव रहियो आहे
मुंहिंजे ख़्याल में त जेको आहे ख़ुदि पंजाब वॾो बेनिफिशरी आहे हिन सॼे फार्मूले में, छाकाणि जो सही हींअर जेको वॾे में वॾो पैमानो आहे या जेका उहा पॉपुलेशन आहे, ऐं पॉपुलेशन जेका आहे पंजाब जी 12 लाख खां वधीक आहे, हिन करे वॾे में वॾो जेको लायंस शेयर जंहिंखे चइबो मेजर हिसो NFC जो, उहो हिन NFC जी उन्हनि पंजाब ॾांहुं थो वञे पियो। जेकॾहिं तव्हां हिन सॼे फार्मूले खे अंडू था कयो या नए सिर जेको आहे रिव्यू था कयो, इहा यादि घटायो था, उहो त पंजाब में इन लाइ राज़ी न थींदो, या पॉलिटिकल कंज़प्शन लाइ या जेके थ्यूरीज़ हूंदियूं आहिनि उहे फ्लोट थींदियूं आहिनि, कंहिंजो ब्रेन चाइल्ड हूंदियूं आहिनि उहे पयूं हलंदियूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हलंदियूं। मेजर जेको आहे चुरांदा उहा जॾहिं थी त पोइ हिते न बीहंदी, खोड़ सारी जेके शयूं आहिनि उहे वधीक ख़राबु थींदियूं। सही। अच्छा जावेद साहब, अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि जेका ॻाल्हि ॿोल्हि कई आहे उन अफ़गान धरती जेका आहे अफ़गानिस्तान जे हवाले सां जेको अफ़गान धरती आहे उनखे दहशतगर्दी लाइ नओं ख़तरो करार ॾिनो आहे। असां मौजूदा सूरत हाल में ॾिसूं था त अफ़गानिस्तान ऐं KP जो जेको आहे बॉर्डर बि पाण में मिले थो, ऐं उते जेके मामला आहिनि गैर क़ानूनी परॾेही जेके तरसियल आहिनि उन जे हवाले सां बि कंसर्न आहिनि फेडरल गवर्नमेंट जा। ख़ुदि मोहसिन नक़वी साहब भी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चई चुको आहे त जॾहिं असां हिकिड़ो महाज़ असांजो अफ़गान जेको आहे तालिबान सां हले थो पियो हुकूमत, जेका अबूरी हुकूमत आहे उते, वरी जेका जॾहिं असां पंहिंजे सूबे में अचूं था उते जेका अहिड़े क़िस्म जी हुकूमत आहे जेका उहा कंहिं बि हिसाब सां जेको आहे जेका रिट में नथी अचे ऐं को बि ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहे। हुननि जो जेको हिकिड़ो महवर आहे उहो उन्हनि जो बानी आहे जेको जंहिंजे लाइ उन सां मुलाक़ात जी ॻाल्हियूं कनि था, ऐं उहो ॻाल्हियुनि तरफ़ बि नथा अचनि पॉलिटिकल फोर्सिस सां। ऐं अफ़गानिस्तान जो मसइलो अॼु जो न आहे ऐं बिल्कुलु इहो हिकिड़ो संजीदा मामिलो आहे। तव्हां छा था सम्झो त इन चैलेंज खे गवर्नमेंट या रियासत कीअं मुंहुं ॾींदी, ऐं छा तव्हां सम्झो था त कल्ह जेका सज़ा आई आहे अॻूणे लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जेको DGI बि रही चुको आहे, उनखे 14 साल यानी कि उमिरि क़ैदी थी वई, ऐं उनखां सवाइ जेको उनजो सियासी सरगर्मी उन्हनि बाबति बि अञा जांच हले पई, जेको आहे प्रेस रिलीज़ जारी थी आहे SPR तरफ़ां, त तव्हां सम्झो था त हाणे PTI बैकफुट ते वेंदी ऐं जेको अफ़गान मसइलो आहे उनखे हल करण लाइ हुकूमत जे लाइ कुझु सवलायूं पैदा थींदियूं या PTI जीअं जो तीअं ई रहंदी? तव्हांजा ज़ाहिरी तौर 2 सवाल आहिनि, पर हिननि जो पाण में हिकिड़ो तालुक़ु आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ख़ुशी जी ॻाल्हि आहे त वज़ीर आज़म साहब ऐं हुनजी पार्टी खे जेको आहे उहे केतिरनि 40 सालनि खां पोइ इहा शइ रियलाइज़ेशन थी आहे त अफ़गानिस्तान जी जेका धरती आहे उहा किथे में इंतिशार जो सबबु आहे या उतां थी सघे थो। इहा ॻाल्हि जेका आहे पाकिस्तान में अफ़गान पॉलिसी जेके मुखालिफ़ आहिनि, जेका पाकिस्तान जी रियासती पॉलिसी रही आहे, उहो गुज़िरियल 4 ॾहाके खां इहा ॻाल्हि कंदा था अचनि त अफ़गानिस्तान जेको सबबु आहे उहो सॼे खिते लाइ इहा ॻाल्हि अॻु बि सही हुई ऐं अॼु बि सही आहे। अहिड़ा देरि सां रियलाइज़ेशन थींदी आहे जॾहिं थींदियूं आहिनि त असांजी जेका अफ़गान पॉलिसी आहे उनजो फेल्यूअर आहे, उनजी एडमिशन आहे जो असांजो जेको दिफ़ा जो वज़ीर आहे बचाव वारो उहो चवंदो थो रहे त अफ़गानिस्तान जेको आहे असां लाइ ख़तरो आहे या उतां जी हुकूमत ख़तरो आहे। वज़ीर आज़म चए थो ऐं दुनिया जा जेके सेनर एलिमेंट या मुल्क में जेके घणघुरा माण्हू रहिया आहिनि जेके पॉलिटिक्स खे या बैन अवी तालुकात खे या अफ़गानिस्तान जी ख़ुदि हिस्ट्री उहे त मुसलसल इहा ॻाल्हि चवंदा था अचनि। हाणे सूरत हाल इहा आहे त असांजी ज़ाती जेका पॉलिसी आहे अफ़गानिस्तान में उहा फेल थी आहे। तालिबान जे अचण ते जो गुज़िरियल हुकूमत हुई PTI जी, तव्हां ॾिठो, या DGI जी तव्हां ज़िक्र कयो, अॻूणो लेफ्टिनेंट जनरल खे हाणे सज़ा मिली आहे अपील कोर्ट मार्शल मां। उन्हनि जीअं ई हुते जेको फाल थियो अवेज़ कंदी हुकूमत जो त वञी पहुची हुते चांहि जे कप ते डिप्लोमेसी कई, जीअं त गुलामी जी हिकु ज़ंजीरूं उहे टुटी पियूं। त असांजी एॾी ट्यूबिलेशन एॾी मिसअंडरस्टैंडिंग हिकिड़े मुल्क लाइ जंहिंसां 40 साल असां जेको आहे इंगेज रहियासीं जंग में, जंहिंजो हिसो रहियासीं डायरेक्ट इनडायरेक्ट, त उन लाइ असांजी का बि असेसमेंट आहे। मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो फेल्यूअर असांजी पॉलिसी जो आहे, रियलाइज़ेशन जो आहे, ऐं हिकु जहिड़ी यूनिफॉर्म पॉलिसी न हुजणु। ऐं गुज़िरियल जेको दौर हो हुन में वॾो जेको आहे फेल्यूअर इहो हो त बिना कंहिं चेक जे अफ़गानिस्तान ते जेको आहे ख़ुशफ़हमी शिकार थी तमामु घणनि माण्हुनि खे एलिमेंट्स खे ख़ासि करे KP जे थ्रू जीअं तव्हां चयो PTI हुनखे कंसेशन थी ॾी। इहो मामिलो हींअर तमामु घणो संगीन थी वियो आहे। अफ़गानिस्तान में वैक्यूम आहे, अफ़गान गवर्नमेंट जेका आहे उहा रिकग्नाइज़ न आहे, हुन जा जेके माशी मामला आहिनि उहे
जॾहिं उहे असां ते डिपेंडेंट हुआ त असांखे ॾिसंदा हुआ कि रहियल हुआ जेको टी आहे यानी पहिरीं ॻाल्हि अफ़गानिस्तान सॼी रहियल थी तो असांजी ॻाल्हि मञींदा हुआ। हाणे उहे पंहिंजे मुल्क में वेठा आहिनि, उन्हनि जा तालुकात जेके आहिनि उहे रूस सां आहिनि, चाइना सां आहिनि, हिंदुस्तान सां आहिनि, पंहिंजे नेबर्स सां आहिनि, ईरान सां आहिनि। त उहे असां ते हाणे माशी तौर एॾो डिपेंडेंट न आहिनि, इन करे उहे असांखे हिकिड़ो थ्रेट पोज़ कंदा था रहनि। ऐं असां सां उन्हनि जो जेको डिस्प्यूट आहे ओवर द ईयर्स, मिसाल तौरु बॉर्डर जेको आहे ड्यूरन लाइन, उहो सभु खां पुराणो ऐं पेचीदा मामिलो आहे। पाकिस्तान या असांजो मौक़िफ़ इहो आहे कि हिनखे बैन अल-अक़वामी सरहद मञियो वञे। पर अफ़गानिस्तान इवन तालिबान जॾहिं माज़ी में बि 90s में आया तॾहिं बि उन्हनि डिक्लेयर कयो ऐं क्लियरली चयो जॾहिं उहे असां ते भाड़ींदा हुआ त इहा बैन अल-अक़वामी सरहद न आहे पर मुतनाज़ा हिकिड़ी सरहद आहे। अॼु बि उन्हनि जो मौक़िफ़ आहे, असां फेंसिंग करे चुका आहियूं, उनजी वायलेशन था कनि पिया, उतां दरअंदाज़ी थी थिए। असां लाइ मामला जेके आहिनि उहे जीअं जो तीअं आहिनि, तब्दील न थिया आहिनि। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे हींअर जेका ग्राउंड रियलिटी आहे हुन में अफ़गानिस्तान पाकिस्तान लाइ हिकिड़ो थ्रेट थी वियो आहे, पर इहो सॼी रीजन में गॾियल जेका जियो पॉलिटिक्स आहे उनजो बि हिकिड़ो मज़ार आहे। त असांखे सिर्फ़ु इहो चवण सां दुनिया असांखे हेल्प आउट न कंदी, पर असांखे पंहिंजी जो जियो पॉलिटिक्स या पंहिंजे पाड़ेसरनि जेका कंडक्ट आहे उनखे बि रिव्यू करणो पवंदो ऐं असांजी जेके माज़ी जूं ग़लतियूं आहिनि उन्हनि खे बि अंडू करणो पवंदो, तॾहिं इहे मामला थींदा। हाणे ॾिसणो इहो आहे त असांजी अफ़गान पॉलिसी जेका आहे उहा घणे भाङे जीअं तव्हां चयो केपी जेका सरकार आहे, PTI लेड सरकार आहे, उनजी मौजूदगी में जेको एस्टेब्लिशमेंट या पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत चाहे थी उहो थी नथो सघे। ॿ पासा आहिनि, जेकॾहिं उते PTI जी हुकूमत खे ख़तमु करे गवर्नर राज आंदो थो वञे त शायदि हिकिड़ो मार्ग कवर थी वञे त उतां जी जेका इन्फिल्ट्रेशन या ऑपरेशन आहे उहो थिए, पर ख़ुदि जेको हुनजो पॉलिटिकल फॉल आउट थींदो PTI खे कर्ब करणु या उते जेको ख़ुदि सियासी जेको थींदो, इहे ॿई शयूं कीअं हली सघूं त माना बिटवीन डेवल एंड डीप सी असांजी पॉलिसी आहे। इहे ॿई मामला जेके आहिनि असां लाइ काफ़ी ॾुखिया आहिनि, इन करे तमामु केयरफुली वफ़ाक़ी हुकूमत खे सिर्फ़ु बयान न पर अमली तौर जेको आहे उहो केयरफुली ट्रेड करणो पवंदो। सही, वॾी महिरबानी जावेद लांगा साहब। नाज़रीन, जावेद लांगा साहब जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं। ओवरऑल इहा जेको अफ़गान मसइलो आहे असांजे लाइ इलाही संजीदा आहे, उन ते जेका पॉलिसी आहे उनखे रिव्यू करण जी ज़रूरत आहे। PTI खे बि हिकु सियासी मैच्योरिटी जो मुज़ाहिरो करण जी ज़रूरत आहे। बाक़ी जेसिताईं मियां नवाज़ शरीफ़ जे बयान जी ॻाल्हि आहे, इहो गिलगित बिल्तिस्तान में जेके चूंडूं थियणियूं आहिनि उन्हनि जे तरफ़ जेको आहे त अट्रैक्ट करण लाइ अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई वई आहे। मौजूदा आइनी फ्रेमवर्क में मौजूदा सूरत हाल में इहो जेको आहे तमामु मुश्किल आहे। हिते वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। ॻाल्हि पई हले अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे सदर मियां नवाज़ शरीफ़ जी, जंहिं इहो मुतालबो कयो आहे त NFC मां गिलगित बिल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर खे बि हिसो ॾिनो वञे। उन वक़्तु जॾहिं हिकु हुनजी जेका अहम इत्तेहादी पार्टी आहे पीपल्स पार्टी, उहा सूबनि जो हिसो घटि करण वारे जेको मुतालबे ते या उन तजवीज़ ते बिल्कुलु बि राज़ी न आहे ऐं उन्हनि मुखालफ़त कई आहे हिनजी। ऐं अहिड़े मौक़े ते नवाज़ शरीफ़ जहिड़ो जेको मैच्योर सियासतदान आहे उन अहिड़ी ॻाल्हि कई आहे त हिकु त अॻे ई ॻाल्हि पई हले त KP ऐं बलूचिस्तान खे जेको आहे त NFC मां हिसो ॾिनो वञे, सिंध ऐं पंजाब जो हिसो घटि कयो वञे। हाणे वरी अहिड़े क़िस्म जी जेका ॻाल्हि कई आहे गिलगित बिल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर लाइ बि नवाज़ शरीफ़। ऐं इन खां सवाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जेको आहे उन अफ़गान धरतीअ खे दहशतगर्दी लाइ नओं ख़तरो करार ॾिनो आहे ऐं आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त उहा अफ़गानिस्तान ते दबाव विझे त उहे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असांखे हाणे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे नाले वारे तजिए निगार शाहीन कुरैशी साहब। कुरैशी साहब को वेलकम करते हैं प्रोग्राम में। थैंक यू जी, शुक्रिया। शाहीन साहब, एक तो जब से 27वीं आइनी तरमीम मंजूर हुई है उसके बाद 28वीं आइनी तरमीम आने की बातें और NFC से सूबों की जो हिस्सा है उससे कटौती की बातें और उसके बाद नए सूबे बनने की बातें, अब ये जो ना एक माहौल बनता जा रहा है। अब मुस्लिम लीग नून के सदर ने आज पार्टी जो रहनुमा हैं उनके साथ मीटिंग में खिताब किया, उन्होंने ये मुतालबा किया है कि
آزاد کشمیر اور گلگت بلتستان کے لیے NFC سے حصہ مختص کیا جائے، تو آپ اس بیان کو کس طرح سے دیکھتے ہیں؟ یہ ایک سیاسی بیان ہے کیونکہ گلگت بلتستان میں الیکشن ہونے ہیں، ان کو اٹریکٹ کرنے کے لیے ایسی بات کی گئی ہے، تو یا پھر واقعی مسلم لیگ نون چاہتی ہے کہ یہ جو ایک تو KP کو اور بلوچستان کو بھی دینے کی باتیں ہو رہی ہیں، قومی مالیاتی کمیشن کا اجلاس بھی ہوا ہے، تو آپ مسلم لیگ نون کے صدر کے اس بیان کو کس طرح سے دیکھتے ہیں؟ دیکھیے، بات یہ ہے کہ مسلم لیگ کے صدر نے الیکشن سے پہلے یہ جو یکدم سے اعلان کیا، اور اس وقت ان کی حکومت ہے اور حکومت ہے اس میں اتحادی موجود ہیں، تو ہونا تو یہ چاہیے تھا کہ اگر وہ کوئی تبدیلی چاہتے ہیں تو پھر وہ اس کو اتحادیوں سے ڈسکس کرنے کے بعد جو ہے اس بات کو سامنے لاتے، لیکن اگر وہ اتحادیوں سے بات کیے بغیر یہ معاملات سامنے لا رہے ہیں تو اس میں پھر ہمیں یہ دیکھنا پڑے گا کہ آلریڈی پاکستان پیپلز پارٹی کی طرف سے بلاول بھٹو اعلان کر چکے ہیں کہ ایک تو یہ ساری چیزیں ترامیم کے بغیر نہیں ہو سکتی آئینی طور پر، تو ترامیم کے لیے 2/3 چاہیے ہوتی ہے، سینٹ میں بھی لازمی ہے، اگرچہ وہ نون لیگ یہ سوچ سکتی ہے کہ بھئی ہمارے پاس قومی اسمبلی میں تو 2/3 آ گئی ہے، لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ یہ بلاول بھٹو یہ اعلان کر چکے ہیں کہ اب 2025 میں اس سال کی پورا ہو گیا کوٹا، اب اور کوئی جو ہے نا نہیں ہوگی ایسی ترامیم، جو ترامیم ہونی تھی ہو گئی ہیں، باقی بات چیت چلے گی۔ ہم وفاق کا جو ہے وہ مالی دشواریوں میں تعاون کرنا چاہتے ہیں اور اس کے لیے جو ہے کچھ اور جو ہے سروس پہ جو ایکسائز ٹیکس ہے وہ بھی صوبوں کو مزید ٹیکس کلیکشن کے اختیارات دے دیے جائیں، اور اگر وہ اپنا کیا کہتے ہیں کہ ٹارگٹ کے مطابق حاصل کر لیں تو ٹھیک ہے، اور اگر وہ ٹارگٹ سے زیادہ لیں تو وہ صوبوں کو دے دیا جائے، اور جو وہ ٹیکس ہے وہ مرکز کو چلا جائے گا۔ مرکز کی مالی دشواریوں کا حل بھی انہوں نے اسی طرح پیش کیا ہے، کیونکہ انہوں نے کوئی انکار ایسے نہیں کیا، لیکن اس چیز پر واضح انکار ہے کہ صوبوں کے جو ہمارے NFC کے اندر مالیاتی ایوارڈ ہیں اس کو نہیں چھیڑا جائے گا، تو ایسے میں کیوں کر ممکن ہے کہ گلگت بلتستان اور کشمیر کا ایک انڈیفائنڈ سٹیٹمنٹ ہے نا کہ کیا تمام صوبوں کا کم کر کے وہ انڈائریکٹلی جو ہے کم کرنے کی انڈائریکٹ کوشش کو سپورٹ کر رہے ہیں، یا الیکشن کے حوالے سے انہیں اٹریکٹیو پیکیج دے رہے ہیں کہ ان کا جو ہے NFC ایوارڈ میں جو ہے حصہ مختص ہو جائے۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ الیکشن سے پہلے یہ چیزیں ہوں گی، لیکن الیکشن کے دوران تیزی ہونی ہے، کیونکہ الیکشن پیپلز پارٹی اور نون لیگ کے مابین ہونا ہے۔ PTI بھی اگرچہ کمپٹیشن میں آئے گی، لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ اس پہ کوئی ایسا کمپرومائز نہیں ہوئے گا کہ NFC ایوارڈ کا جو ہے نا وہ اس لیے جو ہے نہیں کھولیں گے معاملہ کہ نہ وہ صوبوں کے معاملات کھولتے ہیں، اور جس طرح صوبوں کی بات پنجاب میں ہے اس وقت، پریزیڈنٹ بھی اور بلاول بھٹو بھی، تو جب انہیں سوال کیا گیا تو انہوں نے کہا کہ جو اس کا آئینی طریقہ ہوتا ہے کہ جب صوبائی اسمبلیاں قرارداد کر لیں تو اس کے بعد آگے پیش رفت کی جاتی ہے، تو پہلے تو پنجاب اسمبلی سے قرارداد ہوئی ہے جنوبی پنجاب کی، تو پہلے اس کی طرف تو پیش رفت کرے۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ وہ چیزیں جو تمام کی تمام جو ہیں ترامیم کی مد میں آتی ہیں وہ بالکل نہیں ہو پائیں گی، اور الیکشن تو جنوری میں ہے، گلگت بلتستان کی بیلٹنگ ہے، اس کے 7 ماہ ہے کشمیر میں، تو میں سمجھتا ہوں کہ اس میں بھی جو ہے وہ پینڈورا باکس کو کیونکہ پیپلز پارٹی کھولنا ہی نہیں چاہتی کہ جو ایوارڈ مل گیا ہے نا، وہ جو ہوتا ہے نا کہ ایک دفعہ جو مراد دے دی جائے وہ واپس نہیں لی جا سکتی، تو اور جو دشواریاں مرکز کے فائنانس کی بتائی ہیں اس میں انہوں نے اپنی پارٹی کی طرف سے تجویز دے دی ہے کہ ہم فنڈ اور بڑھا دیں گے، اور انہوں نے بتایا کہ اس وقت بھی جو سندھ حکومت نے فنڈ کلیکٹ کیے ہیں وہ سب سے زیادہ ہیں، تو لہذا انہوں نے کہا ہے کہ اگر ہم ٹارگٹ سے کم کریں گے تو آپ ہمارے پیسے کاٹ لیجئے گا، تو لہذا میں نہیں سمجھتا کہ اس میں کوئی پیش رفت ہوگی،
اگرچہ نواز شریف نے یہ کہا ہے کہ بھئی NSC کا ہو، ظاہر ہے انہوں نے گلگت بلتستان اور کشمیر کے جو ہے ٹکٹ ہولڈرز کو اور لوگوں کو بلا رکھا تھا، تو ان کی انتخابی اٹریکشن کی بات کم بنے گی، لیکن یہ اختلافات اور گرما گرمی کا سبب بھی بن سکتی ہے بات۔ اچھا شاہین صاحب، ایک اور وزیر اعظم شہباز شریف نے ایک بات کی ہے کہ افغان جو سرزمین ہے وہ دہشت گردی کے حوالے سے نیا خطرہ بن گئی ہے، اور عالمی برادری جو ہے نا وہ دباؤ ڈالے افغانستان پر کہ وہ اپنی ذمہ داریاں پوری کرے۔ تو موجودہ صورتحال میں جب ہم دیکھتے ہیں کہ بھارت کے ساتھ ہمارا محاذ کھلا ہوا ہے، افغانستان کے ساتھ معاملات ہمارے صحیح نہیں ہو رہے، تو اس صورتحال میں KP کی صورتحال بھی آپ دیکھ رہے ہیں، تو آپ نہیں سمجھتے کہ ہمیں جو افغان پالیسی ہے اس پہ ریویو کی ضرورت ہے؟ کیونکہ ہم نے بھارت سے ایک شاندار فتح حاصل کی ہے، اور اس کے بعد یہ جو افغان محاذ کھلا ہے ہمارے لیے، یہ ہمیں کیونکہ دہشت گردی کی جو لہر ہے اس سے دو صوبے بہت زیادہ متاثر ہو رہے ہیں، KP اور بلوچستان۔ نہیں، پورا پاکستان، لیکن جو خصوص آپ نے درست کہا ہے کہ خیبر پختونخوا میں اور بلوچستان میں تو براہ راست جو ہے نا نقصانات ہو رہے ہیں ہمارے جانی اور مالی سارے، لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ اوور آل جو منظرنامہ آپ نے پیش کیا نا وہ زیادہ اہمیت کا حامل ہے، کہ اس وقت جب پاکستان کا مغربی اور مشرقی دونوں سرحدوں پر تنازع ہے، انڈیا اپنی جو ہے شکست کی خفت مٹانے کے درپے الیکشن سے پہلے مودی ضرور ڈیسپریٹ ہے کہ کس طرح کرے، اگر اس کی بن نہیں پا رہی، لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ یہ جو پراکسی انہوں نے کھڑی کی ہے افغانستان کی، تو افغانستان جو ہے اپنا طرز عمل جو ہے مثبت کرنے کو آمادہ نہیں ہوا، تو چونکہ اس پر آپریشن کرنا شروع کر دیا تھا پاکستان نے، لیکن قطر نے بہت بالخصوص جو ہے دباؤ ڈالا کہ ہمیں موقع دیجئے، پھر اس کے بعد ترکی نے بھی کوشش کی، اور بعد ازاں بھی جو ہے ایک دفعہ پھر قطر نے کوشش کی، لیکن اس کے بعد چونکہ کوئی شیڈیول سامنے نہیں آیا، تو اس کا مطلب ہے کہ اس میں پیش رفت نہیں ہوئی، کیونکہ پاکستان کا یہ موقف ہے کہ سب سے پہلے وہ تحریری ضمانت دے کہ ان کی سرزمین پاکستان کے خلاف استعمال نہیں ہوگی۔ تو اب چونکہ ہم یہ سمجھ رہے ہیں کہ انڈیا جو ہے وہ ان تمام معاملات کے اندر اپنا انگیج رکھنا چاہتا ہے کہ ہمارا اس بارڈر پہ بھی گرم رہے، اور جو ہے انڈیا کے ساتھ جو بارڈر ہیں وہاں پہ بھی ہمیں انگیج رکھیں دو جگہ پہ، تو ہمیں اسرائیل کو بھی نہیں بھولنا چاہیے جس نے پچھلی جنگ میں اپنے ڈرون بھی بھیجے تھے۔ تو پاکستان اسٹریٹجیکلی اور دفاعی طور پر عالمی سطح پر جو یہ موقف کہہ رہا ہے کہ دنیا کو چیلنجز جو ہیں اگلا دہشت گردی کا وہ افغانستان سے ہے، وہ درست سینس میں ایک جو ہے لیڈرشپ کو کہنا، کیونکہ وہاں پر موقع پر جو ہے پیوٹن بھی تھے اور بھی جو ہے سینٹرل ایشین ریپبلک کے ممالک تھے، ترکی تھے، تو میں سمجھتا ہوں کہ یہ جو ہے ایک فورم پر بات کو آگے لے کے جانا اور مسلسل یہ بتا دینا کہ افغانستان جو ہے اس سے خطرہ ہے عالمی سطح پہ دہشت گردی کو، اور دوسرا یہ کہ انڈیا کی پراکسی بھی وہ بنا ہوا ہے، تو لہذا اس کے اندر یہ بھی کور ہوتا ہے کہ ہماری نظر ہے کہ جو افغانستان کی ڈیولپمنٹ ہے اس میں انڈیا اور اسرائیل کا بھی رول ہو سکتا ہے، تو ہم اس کو تشویش کی نگاہ سے دیکھتے ہیں۔ اچھا شاہین صاحب، جیسے آپ نے بولا کہ افغانستان اس وقت بھارت کی پراکسی بنا ہوا ہے، پر ہم یہاں پہ دیکھ رہے ہیں بدقسمتی سے ہمارا جو صوبہ اس سے منسلک ہے کہ خیبر پختونخوا، اور وہاں پر جو گورنمنٹ ہے وہ بالکل بھی ایک میچور پولیٹیشنز نہیں ہے، اور جیسا کہ محسن نقوی نے بھی بولا ماضی میں کہ 3 صوبوں میں جو ہے نا جو تارکین وطن ہے غیر قانونی ان کے خلاف جو کارروائیاں ہو رہی ہیں، افغان مہاجرین کے خلاف کارروائیاں ہو رہی ہیں، KP میں نہیں ہو رہی، اور مسلسل جو KP گورنمنٹ ہے وہاں پہ PTI کی گورنمنٹ ہے وہ مسلسل ایک ہی رٹ لگائے ہوئے ہیں کہ بانی PTI سے ملاقات کراؤ۔ کل ہم نے دیکھا جیسے کہ جو سابق لیفٹیننٹ جنرل فیض حمید تھے ان کو سزا ہوئی ہے، اس کے بعد 9 مئی کی باتیں بھی ہو رہی ہیں کہ 9 مئی کے جو مجرم ہیں ان کو بھی سزا ہونی ہے۔ آپ سمجھتے ہیں کہ یہ جو کل کی ڈیولپمنٹ ہوئی ہے اور 9 مئی کے کیسز کی باتیں ہو رہی ہیں،
آپ سمجھ رہے ہیں کہ پی ٹی آئی بیک فٹ پہ جائے گی؟ اور کیونکہ افغانستان سے معاملات حل کرنے کے لیے کے پی میں جو موجودہ صورتحال ہے اس کو جب تک وہ وفاقی گورنمنٹ سے ساتھ نہیں ہوگی، صوبے ساتھ نہیں ہوں گے ان معاملات پہ، تو کوئی بھی جو کارروائی ہوگی وہ اتنی افیکٹو نہیں ہوگی۔ دیکھیے میں یہ بتاتا ہوں کہ اس وقت ملک کی جو قومی سلامتی کے معاملات ہیں نا وہ بہت سنجیدہ ہیں، وہ بھارت کے حوالے سے، افغانستان کے حوالے سے، اور جب ہم یہ دیکھ چکے ہیں کہ اسرائیلی ڈرون جو ہے پچھلی بار استعمال ہوئے تو اس کے اندر انڈیا اور اسرائیل کا جو نیکسس ہے ان کو بھی یہ ہوا کہ ان کے لیے بھی دونوں ممالک کے لیے خفت کا سامان بنا کہ آپ کا اتحاد خاک اتحاد تھا۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان کو اس وقت اپنے سلامتی کے معاملات کو سپریم رکھا ہوا ہے، اور اس کے اندر بلا شبہ یہ باتیں اب بہت زیادہ آگے آ چکی ہیں کہ جو موقف جو ہے خود بانی پی ٹی آئی نے لے رکھا ہے اور ان کی پارٹی نے لے رکھا ہے وہ ایک سیاسی موقف نہیں ہے، کیونکہ جب سے ان کی ہمشیرگان نے وہاں پر جس طرح کی باتیں کی، جس طرح وہ کوئی بھی قومی مسئلے کے کو جو ہے وہ قومی مسئلہ نہیں سمجھتے، جس طرح اس وقت جب ہم حالت جنگ میں ہیں پاکستان آرمی کو ٹارگٹ کرنا، اس وقت آرمی چیف کو ٹارگٹ کرنا، بےہودہ پوسٹیں لگانا، نفرت انگیز پوسٹیں لگانا، یہ کوئی بھی محب وطن پاکستانی اس کو جو ہے اپریشیٹ نہیں کر سکتا، اور اس پہ شدید رد عمل ہے۔ جبکہ 9 مئی کے واقعات اور دیگر معاملات میں جس طرح انہوں نے کہا کہ بھئی آئی ایم ایف کو خط لکھ دیں اور جو ہے ہمیں قرضہ نہ ملے اور ہم جو ہے چلے جائیں اپنا دیوالیہ پن کی طرف سے، تو کہنے کا مقصد یہ ہے کہ کوئی ایسا نہ تو ان کی جمہوری ماضی ہے، نہ جمہوری سیاست ہے، نہ پاکستان میں وہ جمہور کے ذریعے تمام اکائیوں کو لے کر چلتے ہیں، نہ انہوں نے چلا، نہ انہوں نے کوئی اظہار آزادی کو بخشا، انہوں نے اخبارات کے مالک کو جو ہے اندر رکھا انتقامی کارروائی میں اور چینل بند رکھا۔ تو کہنے کا مقصد ہے کہ نہ تو ان کا جو ہے آئین کے ساتھ، جمہوریت کے ساتھ، نہ انہوں نے کوئی پارلیمنٹ کو مؤثر بنانے کے لیے پارلیمنٹ کی تقریم پہ کام کیا، بلکہ پارلیمنٹ کو غیرآئینی طور پر توڑ دیا، جبکہ آئینی طور پر گنجائش تھی کہ اس کے اندر جو ہے نا عدم اعتماد کی تحریک لائی جائے، اور پاکستان کی سپریم کورٹ نے واضح طور پہ کہا کہ یہ غیر آئینی اقدام ہے، لیکن اس وقت چونکہ جنرل باجوہ تھے تو ان پر اقدامات نہیں ہوئے، ورنہ تو اس وقت ہی جو ہے آئین کی خلاف ورزی کے اقدامات ہونے چاہیے تھے۔ تو پھر اگر یہ ہو جاتا تو 9 مئی نہ ہوتی، تو 9 مئی کا جو سارا کچھ زخم ہے وہ پاکستان نے اپنے طور پہ محسوس کیا ہے کہ یہ پارٹی تو کسی طور بھی کسی ادارے کو نہیں بخشتی، اور آپ نے عمومی طور پہ آپ صحافت میں ہیں، آپ دیکھ رہے ہیں کہ کوئی بھی اختلافی بات آپ اور میں بھی اگر کر دیں گے نا تو وہ گالی گلوچ کا جو ہے ان کا طرز عمل ہے، تو یہ ایک فاشزم کی اسٹیبلش ٹینڈنسی ہے، تو وہ کوئی جمہوری طرز عمل نہیں ہے۔ لیکن اب ریاست جب اب سیکیورٹی کے مسائل درپیش ہیں اس وقت جو ہے ان چیزوں کو میں بہت زیادہ انگیج نہیں ہوگی، اور یہ میسج جو دیا گیا ہے جنرل فیض کی سزاؤں کا، اور مزید یہ کہہ دیا گیا ہے کہ 9 مئی کے کیس اور ان کی ریٹائرمنٹ کے بعد بھی جو ان کا سیاست کے اندر جو ہے ملوث ہونا اور اس طرح کے جو اقدامات ہیں وہ انڈر کنسیڈریشن ہے، ان پر بھی کیسز جو ہیں پروسیڈ ہو رہے ہیں اور پیش رفت ہو رہی ہے۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ کوئی بھی جمہوری قوت کسی سیاسی جماعت پر پابندی کی بات تو نہیں کرتی، لیکن جس طرح کل بلاول بھٹو صاحب نے کہا کہ یہ خود ہی جو ہے اس راستے کی طرف جانا چاہ رہے ہیں، اور اگر کوئی جو ہے کوئی آپشن کوئی کھلا نہیں رکھے گا، نیگوسیشن نہیں کرے گا، اور مرکز کی یہ پالیسی درست ہے کہ افغانوں کو واپس جانا چاہیے، بہت ہم نے 3-4 دہائیوں میں بڑی مہمان نوازی کر لی اور اس کی بہت سزا بھگت لی ہے، اور ہمارا ڈالر بھی جاتا ہے، ہمارے یہاں قتل عام بھی ہوتا ہے، ہمارے یہاں منشیات بھی ہو رہی ہے، تو ہمیں بہت زیادہ نقصان ہے اس ساری چیزوں کا۔ تو میں یہ سمجھتا ہوں کہ معاملات جو ہیں بہت زیادہ ویسے نہیں رہیں گے جس طرح یہ ہٹ دھرمی کا
और गैर सियासी तर्जुमल है PTI का, तो उसके अंदर जो खास तौर पे ये नए वजीर आला को अफरीदी को लाए हैं, तो मैं नहीं समझता कि वो कोई ऐसे दानिशमंदाना फैसले कर पाएंगे। तो लिहाजा मैं ये समझता हूँ कि वहां पर जो है मरकजी हुकूमत को इकदाम करने पड़ेंगे मरकजी हुकूमत को करने चाहिए। बहुत बहुत शुक्रिया शाहीन कुरैशी साहब। नाज़रीन, तव्हां शाहीन कुरैशी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त संजीदगी जो मुज़ाहिरो करणो पवंदो PTI खे, छो त जेको क़ौमी सलामतीअ जो मामिलो हूंदो आहे उहो सभ खां मथां हूंदो आहे, उन खां वधीक का बि शइ न हूंदी आहे, छो त मुल्क जी सलामती सभ खां मुक़दम हूंदी आहे। सियासी पार्टियुनि खे सोचणो पवंदो अफ़गानिस्तान में जेके ग़लतियूं माज़ी में थियूं उहे उन्हनि खे जेको आहे त हाणे ठीकु करण जी ज़रूरत आहे, ऐं जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उन्हनि खे बि संजीदगी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।